सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असं पंहिंजो पाण खे ॾिसो, असां सदाई वधणु चाहींदा आहियूं, कोई बिज़नेस में हुजे, कंहिं पोस्ट या पद ते हुजे, इज्जत में हुजे, शान में हुजे, घर में हुजे, परिवार में हुजे, असां सदाई तरक्की या सक्सेस चाहींदा आहियूं। असां वञे कोई बि पोइ ते पवणु न चाहींदो। जेकॾहिं असां कोई बिज़नेस कंदासीं, कोई कारोबार कंदासीं, जेकॾहिं उनते कमाईंदासीं, वधंदासीं, अॻिते ईंदासीं, असां पंहिंजो पाण खे ख़ुशि महसूसु कंदासीं, पंहिंजो पाण खे ठीकु महसूसु कंदासीं ऐं पंहिंजो पाण खे चङो लॻंदो। पर जेकॾहिं कोई असांखे नुक़सानु आवे, असां पोइ ते वञूं, असांखे तकलीफ़ थिए, त पोइ असांखे बर्दाश्त कोन थी। असां नुक़सानु बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। असां नुक़सानु एतिरो बि बर्दाश्त न करे सघंदा आहियूं कि नुक़सानु थोरो पवे, असांखे फ़ाइदो केतिरो बि पवे, असां फ़ाइदे खे भुलिजी वेंदा आहियूं। लेकिन नुक़सानु आहे ॾिसंदो। असां ॾिसंदा आहियूं, असां लाइ 4 कारोबार कयूं, बिज़नेस कयूं, जिन में असां ठीकु ठाक कमायूं, असांखे सभु कुझु मिले, हिकिड़े में असांखे थोरो सो नुक़सानु पवे, असांखे 4 कमाई वारा विसरी वेंदा, जेको थोरो नुक़सानु सदाई ख़ुदि थींदो रहंदो, सदाई यादि हूंदो। असां कमाई भुलिजी वेंदा आहियूं, लेकिन नुक़सानु न भुलंदा आहियूं। जेकॾहिं नुक़सानु भुलिजंदा आहियूं त पोइ तॾहिं भुलंदा आहियूं कि जिते नुक़सानु जंहिं बिज़नेस में कयोसीं, अगरि उन साॻे मुंहिंजो इनकम करे असां पंहिंजी पूराई कईसीं, पोइ ठीकु आहे, असां पूरो कयोसीं। न त जिते बि हूंदासीं असांखे यादि हुओ हिन कम में नुक़सानु कयो। तंहिंजे करे असां नुक़सानु थोरो बि बर्दाश्त न कंदा। कोई कारोबार कंदा आहियूं कमाई जे लाइ, जेकॾहिं उहो थियो त ठीकु आहे। अगरि कमाई न बि थिए, भई जेतिरो लॻायोसीं ओतिरो वापसि जेको पियो ठीकु आहे, जेका थिया, पोइ विञायोसीं कुझु न, कमायोसीं न त वयोसीं न, पोइ बि पंहिंजो पाण खे मुतमइन कंदासीं। ऐं हक़ीक़त में इहा ई चीज़ असांखे इंसान बणाए। असांखे पोस्ट ते हुजूं, कंहिं पद ते हुजूं, जेकॾहिं तरक़ी थींदी, असांजो ग्रेड वधंदो, असांजी पोस्ट वधंदी, असां ख़ुशि थींदासीं। और थोरो बि ग्रेड पोइ ते आयो, कंहिं केस में रिवायत थियासीं या पोइ ते वियासीं, पोइ असां बर्दाश्त न करे सघंदा। तंहिंजे करे असांखे मालिक नेचर ॾिनी आहे त असां अॻिते वधूं, पोइ ते न पऊं, न त बि जेतिरो बि दोसे ओतिरा कंदा आहियूं, जेका थिए बिज़नेस पोइ ते न वञे, ओतिरा त हुजणु खपे। इहा असां सभिनी जी नेचर आहे। इहो पोस्ट में असां सभिनी जी सोच आहे। इन पोइ मक़सदु इहो हूंदो आहे त असां पंहिंजे हक़ीक़ी रूप खे ॾिसूं। मालिक पंहिंजी रहमत कई, असां इंसान बणिजी करे आयासीं। हाणे असांजा कर्म, असांजो नाम, ध्यानु, सिमरन, सत्कर्म, चङाई, बहितरी असांजे जीवन में एतिरी हुजणु खपे जो असां जॾहिं अॻिते वधूं त मंज़िल ते पहुचूं, इंसान मुंहिंजो महान थी करे वञे। यानी दुनिया मुंहिंजो कुझु पाए करे, कुझु कमाए करे अॻिते वधूं। ऐं जेकॾहिं न कमाए सघूं, न पाए सघूं, पोस्ट खे न वधाए सघूं, पोइ बि असां पंहिंजो पाण खे एतिरो ज़रूरु रखूं कि असां बिज़नेस कंदा, वधीक कमायोसीं न त पंहिंजा ठेका पूरा थिया, पंहिंजो कमु त जेको ईंदो उहो त आयो। जेकॾहिं असां वञूं, असांखे एतिरो विश्वास ज़रूरु हुजे, जेकॾहिं कुझु न करे सघियासीं
त जॾहिं वापसि अचूं त वरी इंसान थी करे अचूं। पर असां ज़िंदगी में कॾहिं अहिड़ो लास न पायूं, असांजा ताराम अमल हालत असांजी अहिड़ी न हुजे जे असां पंहिंजे जीवन में लास पायूं। लास असां इंसान करे बर्दाश्त न करे सघंदा। इंसान थी करे वञूं, असांजा कर्म अहिड़ा जो वरी हैवान बणिजी करे अचूं, उहो असांजे जीवन में न हुजणु खपे। उहो लास असांजी ज़िंदगी में न अचणु खपे। जॾहिं असां थोरो लास बि बर्दाश्त न करे सघंदासीं, असां इंसान जो हैवान बणजण खे बर्दाश्त करे सघंदासीं। उहो असां पोइ कीअं थींदो? तंहिंजे करे जेको असां संसार में ॾिसंदा आहियूं, असां केतिरो कमायोसीं, हे कयोसीं, छा कयोसीं, इहो हक़ीक़त में कोई कमाई सां एतिरो वॾो वास्तो गहरो कोन रखंदो। असां पंहिंजी नेचर खे असां ॾिसंदा आहियूं, एतिरा ॾींहं पखी नी पशु जानदा आहिनि, घणा अहिड़ा आहिनि जेके धरती जे अंदरि रहंदा आहिनि, कुझु अहिड़ा जेके आसमान में उॾंदा रहंदा आहिनि। अॼु ताईं उन्हनि में जेको बुखियो उन उहा मालिक उन्हनि खे बि ॾींदो आहे जेके कुझु न आहे कंदा। तो मालिक असां इंसाननि खे छा ईअं मारे करे ख़तमु कंदो छा? न ॾींदो छा? इन करे संसार में वधण या घटिजण उहो अहमियत न रखंदो आहे। उहो अहमियत सिर्फ़ु इन करे रखंदो आहे जीअं असांजी इहा नेचर बढ़ी रहे, पंहिंजी यादगिरी हुजे, असां कमाए करे इंसान जो महान थियंदा आहियूं। असां जेको लास बर्दाश्त न कंदा, जेके घाटियो पोइ दॿो हलूं घणा अहिड़ा नी रोटी को बुखिया थोरे, असांजी ज़रूरत में छा हूंदी? जेतिरो बि गॾु करूं, कुझु बि कयूं, खाईंदासीं उहा रोटी, खाई खाई वरी रोटियूं खाईंदासीं। हक़ीक़त में असांजे जीवन जो ख़र्चो एतिरो आहे, असांखे ज़रूरत एतिरी आहे जेतिरी असांजी करोना काल में हुई। जॾहिं करोना लॻंदो असांजे घर जो ख़र्चो केतिरो, जेतिरो घर जो ख़र्चो केतिरी ट्रेवलिंग जी, असां सभु पुछासीं, वैसे ई मालिक ॾींदो आहे। बाक़ी जेको ई आहे या त लग्ज़रीअस आहे, या त असांजो टिजोरीअ में बैंकनि में बंदि आहे, बाक़ी पियो हूंदो। असांजो ख़र्चो करोना काल जेतिरो आहे उहो वधीक कोन्हे, पर असांजी चाहत हूंदी आहे त असांजो बैंक बैलेंस हुजे, असांजी चाहत हूंदी आहे असांजी प्रॉपर्टी हुजे, असांजी चाहत हूंदी आहे मां वधा वसा अॻिते थिया, शाहूकार थिया, कुझु बि बणिजा। चाहत जो पोइता मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे बैंक बैलेंस हुजे, कंहिं कर्म नेचर उहे एतिरा चङा हुजनि कि असां वञूं कुझु मालिक द मुंहुं खणी करे वञूं, तो इंसान बणाए करे मोकिलियो, असां कुझु गॾु खणी करे आया आहियूं, पंहिंजो पाण बि कुझु बणाए करे आया आहियूं।